नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ कंडियारो का ख़बर ॾिना तो कंडियारो में नौजवान एहतियात कंडियारो की तरफ़ां शहर के सियासी समाजी तंज़ीमुनि सां गॾिजी तालुका अस्पताल में तिबी सहूलियतूं न हुजनि, एक्सरे मशीन, एम्बुलेंस गाॾी, दवाउनि जी हथरादू खोट ख़िलाफ़ टाउन कमेटी खां हिकु रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे अस्पताल के मेन गेट वटि पहुती, जिथे सभिनी माण्हू गॾु थिया। रैली के मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि के अॻवान, नौजवान शहरी एहतियात के खौफदार अली, मीर बैर, आल पार्टीज़ अलाउंस के मौलाना मोहम्मद रमज़ान खाशकली, शहीद भुट्टो के ज़फ़र अली जिन खिताब कयो। रैली में JUI, अस्करिया, अल अजल स्काउट, जमियत उलमा इस्लाम ऐं शहर के हर मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ कारकुननि ऐं अॻवाननि शिरकत कई ऐं अस्पताल इंतज़ामिया हेल्थ डिपार्टमेंट ख़िलाफ़ उब धारींदड़ नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो त अस्पताल में ईंदड़ हर मरीज़ खे एक्सरे, अल्ट्रासाउंड, दवाऊं, एम्बुलेंस ऐं ॿियूं सिहत जूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। असीं एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं जेसीं ताईं पंहिंजा जाइज़ हक़ हासिल न कंदासीं ऐं इंसाफ़ हासिल करण ताईं पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।